किए मकली में कोठ में, और हम फैक्ट्री में काम करते थे और वह हमें इसको हो गया थी और हमें तंग कर रहे हैं लोग। आपको कौन तंग कर रहा है? हमारा एक अब्बू है साजन, और एक मेरा नाना है जिम्मा, और एक मेरा चाचू है जगसी, और वो भगत है। वो हम लोगों को तंग कर रहे हैं। आपको धमकी दे रहे हैं क्या वो? हाँ, मारने की धमकी दे रहे हैं। अभी आप क्या मुतालबा करते हो आईजी से, डीआईजी से? हमें तहसील दे दो। नालो रायचंद है। असां कराची में कम कंदासीं फैक्ट्री में। असांखे इश्क थियो, पोइ असां भॼी मकली में शादी कई कोरट में। असां वटि कागर बि आहिनि। पोइ असांखे माण्हू तंग पिया करनि, त उहे चवनि असांखे मौत जो बि ख़तरो आहे, जंहिंमें असांजी छोकिरी जा माइट बि आहिनि ऐं ॿ टे माण्हू असांजा बि आहिनि जेको भॻत आहिनि, असांखे तंग पिया कनि। ऐं असां हुकूमत खे तलुफ़्त करूं था त असांखे इन माण्हुनि खे तंग न करे असांखे तौफ़ीक़ ॾियो। ईअं त असांखे जेको ही धमकी ॾियनि पिया इन्हनि खे बंदि कयो ऐं असांखे अलॻि कया त असीं ख़ुदिकुशी बि करे छॾियूं।